हिते मां सभी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कड़ियो घवर भरसा ॻोठ पांदी खान चांग में चांग ऐं कोरीअ बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान कात लॻण सबबि हाजी चांग ऐं रमज़ान चांग क़तल थी विया, जॾहिं त हिकु नींगरी ज़ख़्मी थी पई आहे। वाक़े जे इतिला ते पुलिस पहुची मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी नींगरीअ खे तालके अस्पताल गोलार्ची खणाई वई आहे। इलाइक़े में चौबोल आहिनि त झेड़े में क़तल कंदड़ जवाबदार चांग बिरादरीअ जो हारी आहे, जेको वाक़े खां पोइ फरार थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर कांजी कुमार। जी कांजी, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी जी कड़ियो घंवर लाॻ इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ॻोठ पांदी खान चांग में, जिते कोली बिरादरी ऐं चांग बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में कात लॻण सबबि ॿ ॼणा मौक़े ते क़तल थी विया आहिनि, जॾहिं त हिकु नींगरी सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। ॻोठ पांदी खान चांग में थियल झेड़े में कात लॻण सबबि हाजी पुट सोबो चांग, रमज़ान पुट दुर मोहम्मद चांग मौक़े ते क़तल थी विया आहिनि, जॾहिं त हिकु छोकिरी नींगरी छठी धीअ दुर मोहम्मद चांग सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे। इतला ते कड़ियो घंवर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी छोकिरी खे खणाए तालके अस्पताल गोलार्ची मुंतक़िल कयो आहे, जिते मक़तूलनि जो पोस्टमार्टम ऐं ज़ख़्मी जो इलाज कयो पियो वञे। आख़िरी इतलाउनि ताईं झेड़े जो कारण मालूम न थी सघियो आहे, जॾहिं त ज़रियुनि वटां मालूम थियो आहे त मुबीना कात सां हमलो करे ॿिनि ॼणनि खे क़तल ऐं हिकु नींगरीअ खे ज़ख़्मी कंदड़ धनेश पुट कृष्ण कोहली चांगनि जो हारी ॿुधायो पियो वञे। इहे बि इतला आहिनि त जवाबदार ॿ क़तल करण ऐं हिकु नींगरी खे ज़ख़्मी करण बैदि मोटरसाइकिल ते चढ़ी फरार थी वियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी कांजी अपडेट करण लाइ।